अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनिसरिया पांध में जी शामिल प्रोग्राम रखंदासीं मुझे थर जो हाल जे पुछंदे रोही पवंदे। दोस्तों तस्वीर में पहले बोरी का कणक जी नाहे नहीं का कपह जी आहे। एक थर जो गरीब पौरहत जो लाश आहे जंहिंखे ज़ालमन बेगुनाह मौत जो निशानो बनाए क़त्ल करे छॾियो। केॾो बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे। घनश्याम पुट शोभोमल मेघवाड़ चेल्हार जो रहवासी जंहिंखे ॾाढी बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। घनश्याम मज़दूरी ख़ातिर हैदराबाद जे इलाइक़े कोटड़ी में राइस मिल ते चौकीदारी कंदो हो, पर ज़ालमन रात घनश्याम खे क़त्ल करे छॾियो। अलाए न केॾो तड़पियो हूंदो मुंहिंजे थर जो ही नौजवान जे कॾहिं कंहिंजो पाह पाणी बि न विञायो हो। घनश्याम दर्द भरियूं दाहूं ज़रूरु कयूं हूंदियूं उन्हनि ज़ालमन अॻियां त मां थर जो ग़रीब पौरहत आहियां। मुंहिंजा बचड़ा तमामु नंढा आहिनि। मुंहिंजा बाबा ऐं अम्मा मुंहिंजे ई आसरे आहिनि। ख़ुदा मूंखे छॾे ॾियो, कुझु मूं ते रहम कयो। पर ज़ालमन खे ज़रो बि तरस न आयो। अलाए अॼु घनश्याम जे वाक़ई पूरे थर खे रुआरे छॾियो। दोस्तो ही घनश्याम जो क़त्ल न पूरे थर जो क़त्ल थियो आहे। घनश्याम जे खून सां इंसाफ़ कयो वञे। थर जे सियासी लीडरनि खे घुर्जे त हिन ग़रीब जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ज़ालमन खे जल्द कानून जे दायरे में आंदो वञे।